राजे सिंध जे एहतजाजी एतराज़न ऐं मुतालबनि खां पोइ एकनिक ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 ऐं चौबारा कैनाल मनसूबनि जी मंज़ूरी हिकु भेरो ॿीहर मुलतवी करे मामलो CDWP ॾांहुं मोकिलण जो फ़ैसिलो कयो आहे। सिंध जे मेंबर निसार खोड़े चयो आहे त पाणी ज़िंदगी आहे, सिंध जो पाणी चोरी करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। ख़दशनि बावजूदि मंसूबनि खे एजेंडा जो हिसो बणाए सिंध जी अवाम जे ज़ख़्मनि ते लूणु बुरकियो पियो वञे। वधीक तफ़सील शबीर लाशारी जी इन रिपोर्ट। सिंध जे एहतजाज एतराज़न ऐं मुतालबनि खां पोइ एकनेक ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 ऐं चौबारा कैनाल मनसूबनि जी मंज़ूरी हिकु भेरो ॿीहर मुलतवी करे मामलो CDWP ॾांहुं मोकिलण जो फ़ैसिलो कयो आहे। एकनेक जो इजलास नाणे वारे वफ़ाक़ी सलाहकार शौकत तरीन जी सदारत हेठि थियो, जंहिंमें सिंध जे मेंबर निसार खोड़ो ऐं जाम खान शोरो वीडियो लिंक ज़रिए शिरकत कई। ग्रेटर थल फेज़ 2 ऐं चौबारा ब्रांच कैनाल जा मनसूबा एजेंडा में पेश कया विया त सिंध जे मेंबर निसार अहमद खोड़े एहतजाज कयो। निसार खोड़े चयो त ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 ऐं चौबारा कैनाल मनसूबा सिंध ऐं सूबे जे अवाम लाइ मौत जा मनसूबा आहिनि। हुन चयो त सिंध सूबो पूछड़ ते आहे ऐं पाणी ते पहिरियों हक़ सिंध जो आहे। सिंध में अॻे ई पाणी जी शदीद खोट आहे ऐं सूबे खे हिसे जो पाणी न पियो मिले। सिंध जे मेंबर चयो त इहे मनसूबा 1991 जे पाणी मुआहिदे ऐं इरसा एक्ट 1992 जी भनकड़ी आहिनि, जॾहिं त CCI समेत CDWP ऐं एकनेक खां उन्हनि मनसूबनि जी मंज़ूरी नाहे ॾिनी वई, उन करे उन्हनि मनसूबनि खे ख़तमु कयो वञे। निसार खोड़े चयो त पाणी ज़िंदगी आहे, सिंध जो पाणी चोरी करण जी कंहिंखे बि इजाज़त न ॾिनी वेंदी। ख़दशनि बावजूदि मनसूबनि खे एजेंडा जो हिसो बणाए सिंध जे अवाम जे ज़ख़्मनि ते लूणु बुरकियो पियो वञे। संदसि चवणो हो त इहे मनसूबा सिंध खे बंजर बणाइण ऐं पंजाब जी 2 मिलियन एकड़ ज़मीन आबाद करण जा मनसूबा आहिनि। पाणी सिंध लाइ ज़िंदगी ऐं मौत जो मामिलो आहे। जेकॾहिं वफ़ाक़ ताक़त ज़रिए सिंध जो पाणी फुरण जी कोशिश कई त सिंध जो अवाम भरपूर मुज़ाहिमत कंदो। निसार खोड़े मुतालबो कयो त ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 ऐं चौबारा ब्रांच कैनाल जे तइमीराती मनसूबनि खे फौरी तौर ते ख़तमु कयो वञे। मौके ते आबपाशी वारे सूबाई वज़ीर जाम खान शोरो मौक़िफ़ अख़्तियार कयो त 91 वारे पाणी ठाह ते अमल न थी रहियो आहे। ही मनसूबा पंजाब जी 2 मिलियन एकड़ ज़मीन आबाद करण जी कोशिश आहे। नाणे वारे सलाहकार शौकत तरीन रूलिंग ॾींदे चयो त ही मुल्क जो हसास मामिलो आहे। जेकॾहिं पंजाब पंहिंजे फंडनि सां इहो कैनाल ठाहे रहियो आहे ऐं उन मनसूबे सां सिंध जो पाणी मुतासिर न थी रहियो आहे त पोइ ईंदड़ हफ़्ते इजलास घुराए सूबनि जा ख़दशा ॿुधण घुर्जनि। एकनेक ग्रेटर थल कैनाल फेज़ 2 ऐं चौबारा कैनाल मनसूबनि खे CDWP ॾांहुं मोकिलण ऐं इजलास घुराइण जो फ़ैसिलो कयो।